अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां कमांडो पवार ऐं अवां ॾिसी रहिया आहियो लाइव सचाई न्यूज़। नाज़रीन, ही टाउन मदईजी आहे जेको डिस्ट्रिक्ट शिकारपुर में वाक़ियो आहे। हालिया मामूली बरसातुनि टाउन मदईजी इंतज़ामिया जे पत वाइकी करे छॾी आहे। ही जेकी मनाज़िर अवां बराह रास्त ॾिसी रहिया आहियो मदईजी शहर जा, त जेका हालिया बरसाति आहे उहा एॾी का वॾी बरसाति न हुई, हिकिड़ी मामूली बरसाति हुई। ऐं उन बरसाति जेको आहे उहो शहरनि जी ज़िंदगी केॾी न अजीरन बणाए छॾी आहे, जो शहर जूं घिटियूं रस्ता गंदगीअ सां भरिया पिया आहिनि। तव्हां बराह रास्त ही मनाज़िर मुशाहिदो करे रहिया आहियो त ॾिसो त शहरी केॾी न वॾी तकलीफ़ में आहिनि, अज़ियत में आहिनि। हूअं त बरसाति जेका आहे अल्लाह ताला जी रहमत ऐं नेमत में शुमार हूंदी आहे, पर असांजे नाल इंतज़ामिया ऐं नाल इंतज़ामिया जी बेपता जेका करप्शन आहे उन जे सबब जे करे शहरी जेके आहिनि उहे अज़ियत में आहिनि, पइजी वञनि था पिया। ऐं जेका बरसाति आहे जेका उहा हक़ीक़त में अलाह जी रहमत हूंदी आहे, उहा अवाम जे लाइ ज़हमत बणिजी वञे थी। वॾनि वॾनि शहरनि तोड़े तरक़ी याफ़्ता शहरनि जे अंदरि शहरी जेके आहिनि उहे बरसाति खे मां लुत्फ़ अंदोज़ थींदा आहिनि ऐं बरसाति मां मुख़्तलिफ़ जेके आहिनि फ़ाइदा हासिलु कंदा आहिनि। पर असां वटि पाकिस्तान ख़ुशूसन सिंध जे अंदरि जेको आहे, सिंध जा जेके देही इलाइक़ा हुजनि या जेके टाउन हुजनि, त उते जेका इंतिहाई गंभीर सूरत हाल हूंदी आहे। हीअ जेको ज़िले सिंध जे ज़िले शिकारपुर जो टाउन मदईजी शहर जी जेका आबादी आहे उहा तक़रीबन 50,000 खां मथे ॿुधाई ऐं लेखी वेंदी आहे। त नाज़रीन, हीअ जेको टाउन मदईजी आहे एॾी सारी आबादी जेका आहे उनजी आबादी सभु तकलीफ़ ऐं अज़ियत जो शिकार आहे। हीअ जेका टाउन इंतज़ामिया मदईजी टाउन जेका आहे उनजी लखें रुपया जेका महीने जी बजट आहे, ख़बर न आहे किथे ख़र्च थिए थी। शहर जा कुझु इलाइक़ा मनपसंद इलाइक़ा उनखे उते कुझु न कुझु तरक़ी नज़र ईंदी, पर अक्सर जेके मदईजी जा अंदरूनी इलाइक़ा आहिनि, कच्ची आबादी हुजे या ग़रीब आबाद हुजे, हकड़ा महिला ऐं ॿिया महिला जेके आहिनि उहे ख़ासि करे उहे जेका उतां जी सूरत हाल इंतिहाई गंभीर आहे ऐं उन्हनि महिलनि जा माण्हू ॾाढो तकलीफ़ में आहिनि। टाउन इंतज़ामिया ख़बर न आहे उन्हनि सां छो माटेली माहवारो सलूक करे रही आहे।